एक ॿी अहम ख़बर आहे त सिंध में वधंदड़ अगवा जूं वारदातूं आहिनि। निगरान वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर नोटिस वठी छॾियो आहे। अवां खे अपडेट कयो त सिंध में वधंदड़ अगवा जी वारदातुनि खां पोइ निगरान वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर नोटिस वठी छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जो अगवा जे वधंदड़ वारदातुनि ते आईजी सिंध सां फोन ते राब्तो थियो आहे। वॾे वज़ीर चयो आहे त जंहिं थाणे जी हद ऐं ज़िले मां माण्हू अगवा थियनि उन्हनि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध में वधंदड़ अगवा जूं वारदातूं आहिनि, जंहिं बाद निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर नोटिस वठी छॾियो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर अगवा जी वधंदड़ वारदातुनि ते आईजी सिंध सां फोन ते राब्तो कयो आहे। वॾे वज़ीर चयो आहे त जंहिं थाणे जी हद ऐं ज़िले मां माण्हू अगवा थियनि उन्हनि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सखर ऐं लाड़काणे जी हदुनि मां अगवा जी वारदातुनि खे हर सूरत में रोकियो वञे। सिंध में वधंदड़ अगवा जूं वारदातूं आहिनि, जंहिं बाद निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर नोटिस वरितो आहे। सिंध में अगवा जूं वारदातूं वधी वयूं आहिनि। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर नोटिस वरितो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर अगवा जे वधंदड़ वारदातुनि ते आईजी सिंध सां फोन ते राब्तो कयो आहे। वॾे वज़ीर चयो आहे त जंहिं थाणे जी हद ऐं ज़िले मां माण्हू अगवा थियनि उन्हनि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, अपडेट कजो। जी राहुल, निगरान सिंध जे वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर सखर ऐं लाड़काणे रेंज में जेके अगवा जूं वारदातूं आहिनि वधण ते जेको आहे हुन नोटिस वरितो आहे। तर्जुमान वज़ीर लाहौस मूजिबि वॾे वज़ीर अगवा जेकी वधंदड़ वारदातूं आहिनि उन ते आईजी सिंध खे फोन कयो आहे ऐं आईजी सिंध खे हिदायत कई आहे त जंहिं बि एसएसपी जी हद में ऐं जंहिं बि ज़िले मां को बि मुगवी जेकॾहिं अगवा थिए थो उनजी बाज़ियाबी यकीनी बणाई वञे। अगवा जी वारदातूं जेकी थी रहियूं उन्हनि जे ऑफिसरनि जे ख़िलाफ़ बि एक्शन वरितो वञे। जंहिं ज़िले में जेको को शहरी अगवा थिए त उन ज़िले जे ऑफिसर ख़िलाफ़ एक्शन खणो। वॾे वज़ीर चयो डीआईजीज़ ऐं एसएसपीज़ छा करे रहिया आहिनि जेकॾहिं उन्हनि जे इलाइक़े में माण्हू अगवा थी रहिया आहिनि। वॾे वज़ीर चयो सखर ऐं लाड़काणे जी हदुनि में अगवा जी वारदातुनि खे हर सूरत में जेको रोकियो वञे। मुगवियुनि खे फौरी तौर ते बाज़ियाब कराए रिपोर्ट ॾिनी वञे। वॾे वज़ीर आईजी सिंध खे हिदायत कई आहे। वॾे वज़ीर इहो बि चयो त मुगवियुनि जे ख़ानदाननि सां जेको आहे उहो पुलिस ताउन करे ऐं हुन सां राब्ते में रहे। वॾे वज़ीर वधीक चयो त आम सूबनि खां पहिरियों पूरे सूबे में बहितरीन अमन चाहियां थो त जीअं इलेक्शन बहितर तरीक़े सां थी सघनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर सखर ऐं लाड़काणे मां माण्हुनि जे अगवा जो नोटिस वरितो। आईजी सिंध सां फोन ते राब्तो, मुगवियुनि खे बाज़ियाब कराइण जी हिदायत। मक़बूल बाकर चयो आहे त जंहिं थाणे जी हद ऐं ज़िले मां माण्हू अगवा थियनि था लाॻापियल ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अगवा जी वारदातुनि खे हर सूरत में रोकियो वञे।